अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। जी हाँ दोस्तों, आउं शाद खोसो ऐं ॾिसी रहिया आहियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट ज़बरदस्त मुख़्तलिफ़ अपडेट आहे। अॼु जी अपडेट दोस्तों वेरनि जी बस्ती जी न, अॼु जी अपडेट जेका आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी आहे। पंहिंजा वेरी ड्रामे में तव्हांखे ॿुधायोसीं पोयूं काफ़ी मां अपडेट्स ॾेई चुको आहियां त कहिड़ा कहिड़ा अदाकार हिन में हूंदा, इहा घणो तव्हांखे ख़बर पइजी वई आहे। बाक़ी नाले वारो अदाकार आज़म मेघल बि आहे ऐं डायरेक्टर उहो आहे खजू बि आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, हीउ ड्रामो बलोचिस्तान में शूट थी रहियो आहे उस्ताद मोहम्मद में। तव्हां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे हिन ड्रामे पंहिंजा वेरी जो, या वरी तव्हांखे कंहिं ॿिए ड्रामे जो इंतज़ारु आहे, तव्हां इहो कमेंट सेक्शन में लाज़मी लिखो। हिन जी अपडेट्स असां तव्हांखे लगातार ॾेई रहिया आहियूं। अॻिते बि तव्हांखे हिन ड्रामे जी अगरि हिकु हिकु पल जी अपडेट खपे त पोइ कमेंट सेक्शन में लिखो त जीअं असांजी अॻिते पंहिंजा वेरी ड्रामे जी अपडेट हलाईंदा रहूं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां असांखे लाज़मी आगाह कजो। पंहिंजा वेरी ड्रामे जे बारे में पंहिंजी जेका बि राय हुजे ज़रूरु लिखिजो ऐं असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। मिलंदासीं ॿी वीडियो में, तेसीं ताईं बाय।